हिंगोरजा भरिसां क़ौमी शराह ते तेज़ रफ़्तार वीगो जे टक्कर में मोटरसाइकिल सवार हिकु ॼणो फ़ौत ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे हिंगोरजा मां महरान टीवी जो रिपोर्टर बिलावल सहतो। जी बिलावल, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, रसूलाबाद क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार वीगो गाड़ीअ जो मोटरसाइकिल सवारनि खे ज़ोरदार टक्कर लॻण जे नतीजे में अब्दुर्रहमान अल कासमिया भोटो जा रहवासी उस्ताद शकील अहमद भोटो जेको आहे थॾे ते पहुती वियो, जॾहिं त मोहम्मद हसन वलद इनायत भोटो सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे रेस्क्यू टीम पहुची हिंगोरजा रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जिते ज़ख़्मीअ खे फर्स्ट एड ॾिनी वई, गंबट किम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त हादसे में फौती वियल नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। फौतीअ जो लाश ॻोठ अब्दुर्रहमान अल कासमिया भोटो पहुचण ते घर में कोराम मची वियो। नामालूम वीगो सवार गाॾी वाक़े वारे हंध तां फरार थी वई। आख़िरी इतलाह लई वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जी बिलावल, अवां जी महिरबानी।